सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी इंसान जो जेको सभ खां वधीक ॾुखियो मसइलो लॻंदो आहे उहो लॻंदो आहे क्रोध या सार। सभ खां पहिरीं असां चऊं त अॼु मूंखे क्रोध न आहे करणु, अॼु मूंखे सार न आहे करणु, कुझु बि थिए क्रोध न आहे करणु। उनजे लाइ पाण सां वाइदो कयूं, छाकाणि त क्रोध सभिनी बीमारियुनि जी चाड़ो हूंदो आहे। अॼु मूंखे क्रोध न आहे करणु। पोइ जेको बि ॻाल्हाए, जेको बि गुस्सो करे, जेको बि घटि वधि चवे या किथे वाद विवाद थिए त असां बिल्कुलु शांति खे वठूं, मौन। मौन ते वॾो कमाल कनि बिल्कुलु। जेकॾहिं क्रोध अॻिते वधे, छाकाणि त क्रोध पूरी ताक़त, पूरी शक्ति ख़त्म करे छॾींदो आहे। सभ खां वॾो दुश्मन आहे इंसान जी सिहत जो, दिमाग़ जो, उहो क्रोध हूंदो आहे। क्रोध, सार, जलन। त पोइ असां ॾिसंदा आहियूं जॾहिं क्रोध इंसान खे ईंदो आहे त पोइ उनखे ॿ टे ॼणा पकड़ींदा आहिनि, पोइ बि न झले सघंदो। सभु उनखे चुप कराइण जी कोशिशि कंदा आहिनि, तॾहिं बि ख़ामोश न रहंदो, शुरू थी वेंदो आहे। लेकिन जॾहिं उहो क्रोध लहंदो आहे त पोइ इंसान साणो थी करे बिल्कुलु ईअं किरी पवंदो आहे ॼणु कुझु आहे ई न। सॼी जान मां सत छॾाए वेंदो आहे। ऐं हमेशह ॾाढे माण्हू ते हमिलो न थींदो आहे, कमज़ोर ते हमिलो थींदो आहे। हर को कमज़ोर खे दॿाईंदो आहे, पाण खां ॾाढे खे कोई बि कुझु न चवंदो। ऐं जॾहिं इंसान जी ऊर्जा ऐं शक्ति क्रोध में ख़त्म थींदी आहे त पोइ सभु बीमारियूं पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदियूं। उन्हनि खे मौक़ो मिली वेंदो आहे विढ़ण जो। क्रोध असांजो ताक़त ऐं शक्ति ख़त्म कंदो आहे। ऐं पोइ बीमारियूं, दुख, दर्द सभु पंहिंजो पाण मोड़णु शुरू थी वेंदा, अचणु शुरू थी वेंदा। छाकाणि उन सॼी ताक़त क्रोध जी माल हिकदमि लॻाए छॾी, सॼी ताक़त खे जीअं ट्रांसफार्मर थींदो आहे न, सभु बिजली हलाईंदा। हिकिड़ो 100 जो ट्रांसफार्मर आहे, उते असां 80 जो लोड ॾींदासीं त सही हलंदो, 100 जो ॾींदासीं, पर जीअं जीअं 100 खां वधंदो वेंदो तीअं तीअं आहिस्ते आहिस्ते ओवरलोड थींदो वेंदो, उते ज़ोर वधंदो वधंदो। पोइ जेतिरो ॾींदा वेंदासीं बिजली त ॿारींदो वेंदो, पर अचानक अहिड़ो धमाको कंदो जंहिंमें ट्रांसफार्मर सड़ी वेंदो ऐं हा सभु बिजली ख़त्म थी वेंदी। साॻे नमूने असां जेका शक्ति हूंदी आहे, ताक़त हूंदी आहे, जीअं क्रोध कंदा आहियूं त क्रोध में ट्रांसफार्मर वांगुरु ॿरणु शुरू थी वेंदी आहे, लाइट ॾियणु शुरू थी वेंदी आहे, क्रोध वधणु शुरू थींदो आहे। पर जीअं ई पूरी ताक़त ख़त्म थींदी आहे, ट्रांसफार्मर वांगुरु असांजी जान जवाबु ॾेई करे सॼी ताक़त हली वेंदी आहे। पोइ साणा थी करे पिया हूंदा आहियूं ऐं सभु बीमारियूं अची करे वारो कंदियूं। तंहिंजे करे सभ खां पहिरीं असां क्रोध ते कंट्रोल कयूं। ऐं क्रोध ते कंट्रोल जो मक़सदु आहे असां बिल्कुलु मौन खे धारण कयूं। ऐं जेको क्रोध करे असां अंदर में मुस्कुरायूं। पर जेकॾहिं क्रोध अचण जी करे त पोइ घुमणु शुरू कयूं। या वरी थोरी एक्सरसाइज कयूं,
या अंदर ही अंदर मालिक जो सिमरन कयूं, जाप कयूं, नाम जो जाप कयूं। जेकॾहिं उहा न अचे त पोइ बि अंदर में मालिक सचासराम शांति 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 दोहरायूं, तॾहिं बि असां शांति वेंदासीं। साम्हूं वारो क्रोध ॾियारींदो, चवे, कुझु बि करे, लेकिन असांखे न आहे करिणो। असांजो वाइदो थियल आहे क्रोध न करिणो। छाकाणि त साम्हूं वारो चाहे थो कि क्रोध ॾिवाए करे थी मां ताक़त ख़तमु कयां। साम्हूं वारो चाहे थो मन खे पूरो करे रखां, पर असांखे थियणो न आहे। असांखे ताने ऐं तिनके मां पाण खे न आहे विञाइणो, पर उन ताने ऐं तिनके मां पाण खे बणाए वञो। तानो तिनको वॾो कमु जो हूंदो आहे, पंहिंजो घर ठाहे वञो। जीअं कोई क्रोध निवारण जी करे असां उथी करे कोई न कोई कमु करूं, असां एक्सरसाइज कयूं, कोई कमु कयूं, पंहिंजो कमु करे वठूं। हाणे हिकु त जेको क्रोध ॾियारे थो पंहिंजी ताक़त विञाए थो, पर तानो तिनको उन जो आहे। असांजा पंहिंजा कमु थींदा पिया आहिनि, असां पंहिंजा कमु कंदा वेंदा आहियूं। जेकॾहिं एक्सरसाइज कंदा वेंदा आहियूं, हथ हलाईंदा वेंदा आहियूं, पेर हलाईंदा वेंदा आहियूं, या कुझु कंदा वेंदा आहियूं, मुस्कुराईंदा वेंदा आहियूं, त एक्सरसाइज थींदी पई आहे। असां पंहिंजी सिहत ऐं हेल्थ खे ठाहींदा पिया आहियूं। तानो तिनको क्रोध उन जो बणाओ असांजो, असांजी सिहत कमकार सभु अञा सिधा थींदा वेंदा।